इस्लामाबाद जी पीआई जी 75 सैकड़ों शेयर्स की निजकारी आरिफ हबीब कंसोर्शियम 125 अरब रुपयनि में पीआईए जा 75 सैकड़ों शेयर्स ख़रीद करे छॾिया। लकी सीमेंट कंसोर्शियम पारां 134 अरब रुपयनि जो वाक़ ॾिनो। एयर ब्लू 26 अरब 50 करोड़ रुपयनि जी ॿोली लॻाई। अॼु पाकिस्तान जी सोभ थी आहे। सीड़पकारी सां पाकिस्तान में रोज़गार वधंदो। आरिफ हबीब जो बयान चयईं परॾे मुल्कनि मां सीड़पकार पाकिस्तान में सीड़पकारी कंदा। मुल्क में सीड़पकारी खे हथी मिलंदी। तजुर्बेकार माण्हुनि जे लाइ सुठा मौक़ा पैदा थींदा। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जो नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो नेशनल सिक्योरिटी एंड वार कोर्स के सिविल ऐं अस्करी पैनल्स जे क़ौमी सलामती के दरपेश चैलेंज ते ब्रीफिंग। ISPR मूजिब फील्ड मार्शल के चैलेंजिस के मुंहुं ॾियण जी ज़रूरतनि उन जी इल्मी ऐं तजियाती नुक़्ते नज़र ते ब्रीफिंग। फील्ड मार्शल के आलमी इलाक़ाई ऐं दाख़िली सतह ते बदिलजंदड़ सिक्योरिटी माहौल ते ब्रीफिंग। मुल्क के वसी ऐं मुसलसिल नोयचे चैलेंजिस के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो ख़िताब चयाईं चैलेंजिस रवायती गैर रवायती इंटेलिजेंस साइबर अस्करी मुआशी ऐं ॿियनि शोबनि ते ॿधल आहे। चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ तयारी क़ौमी ताक़त जे समूरनि अंसरनि जी हमाहंगी अंटर आहे। दुश्मन अंसर खुलियल टकराव बदिरां मुबहम तरीक़ो अख्तियार करे रहिया आहिनि। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट 9 मई समेत ॿियनि केसनि में बानी पीछे आए बुशरा खे 27 जनवरी ताईं गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾेई छॾियो। ईंदड़ ॿुधनी ते वीडियो लिंक ते पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां PTI खे हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी आछ। PTI क़यादत खे पहिरियां बि ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहियां। असेंबली फ्लोर ते बि ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। गैर कानूनी मुतालबनि ऐं ब्लैक मेलिंग सां कंहिं बि क़िस्म जो डायलॉग मुमकिन न आहे। बल्कि अॻिते हलणु घुरिजे ऐं हुकूमत उन लाइ क़दम खणण लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब चवण आहे त फील्ड मार्शल के मिलंदड़ किंग अब्दुल अज़ीज़ अवार्ड समूरी क़ौम जो अवार्ड आहे। अॼु क़ौमी एयरलाइन जे निजकारी जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो निजकारी थींदी। क़ौमी एयरलाइन जे निजकारी लाइ लाॻापियल अख़्तियारनि ऐं काबीना मेंबरनि वॾे ध्यान सां कमु कयो। बरतानवी मैगज़ीन फाइनेंशियल टाइम्स फील्ड मार्शल आसिम मुनीर खे घणतरफ़ी बड़ी पॉलिसी जो माहिर करार ॾेई छॾियो। बरतानवी रिसाले फाइनेंशियल टाइम्स चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस आसिम मुनीर जो मुतासिर कंदड़ शख़्सियत जो एतिराफ़ कयो ऐं खेसि तब्दील थींदड़ आलमी निज़ाम में असराइतो स्ट्रेटेजिक अॻवान करार ॾिनो। फाइनेंशियल टाइम्स मूजिब बदिलजंदड़ आलमी सियासत मिडल पावर्स जे लाइ नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर विचें ताक़तुनि जे सभ खां कामयाब मल्टी अलायंसेस मां हिकु आहे। ट्रम्प जे गैर रस्मी अंदाज़ सां बहितरीन हमांग जो एज़ाज़ पाकिस्तान जे फ़ौजी सरबराह फील्ड मार्शल खे मिलियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नजफ़ ऐं कूफा में मुक़दस जायुनि जी ज़ियारत। सदर मुमलिकत नजफ़ में हज़रत अली अलैहिस्सलाम जे रोज़े मुबारक ते हाज़िरी भरे फ़ातिह ख़्वानी कई। सदर आसिफ अली ज़रदारी मस्जिद कूफा में नफ़ल अदा कया ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम सां मंसूब घर जी भी ज़ियारत कई। सदर मुमलिकत नजफ़ ऐं कूफा में उम्मत मुस्लिमा जे अमन इत्तेहाद ऐं अहम हमआहंगी लाइ दुआऊं घुरियूं। सरकारी कुवैती कंपनी के विच में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत 3 मनसूबनि जा मुआहिदा। मनसूबनि में पानी वेस्ट वाटर ट्रीटमेंट ऐं NED साइंस पार्क शामिल। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कराची हैदराबाद में 500 माहौल दोस्त बसूं मुतारिफ़ कराइण जी तयारी जारी आहे। थरपारकर में एनर्जी सेक्टर ते कमु हली रहियो आहे। जारी मनसूबनि खे मुक़रर वक़्त ते पूरो कयो पियो वञे। एनर्जेक होल्डिंग कंपनी सां 3 अहम मुआहिदा थिया आहिनि। कंपनी जे सहकार सां पाणी तवानाई माहौलियाती शोबनि में अॻु भराई थी। शाराय बुडो एक्सप्रेस मुकम्मल थियण सां कराची में ट्रैफिक जे दबाव में घटिताई थी। तकरीब दौरान NED साइंस एंड टेक्नोलॉजी पार्क जे टावर्स जो मॉडल पिणु लॉन्च कयो वियो। NED साइंस एंड इंडस्ट्रियल
इत्तेफ़ाक़ क़ाइम करण जे लाइ मफ़ाहमती याददाश्त ते सयूं। पीपी सेनेटर पलविशा खान वफाकी वज़ीर ख़िलाफ़ सेनेट में इस्तक़ाक़ जी रिथ जमा कराए छॾी। सदस्य वड़ाए त ही मामिलो संदसि ज़ाती न पर सॼे ऐवान जे तक़दुस जो आहे। छा चूंडियल नुमाइंदनि खे सवाल करण जो हक़ नाहे? जेकॾहिं उहा रविश जारी आहे त पूरो ऐवान जरगमाल बणिजी वेंदो। जेके माण्हू ज़ाती मुफ़ादनि जा आदी आहिनि उहे हर सुवाल जे पुठियां साज़िश ॻोल्हींदा आहिनि। केतिरा ई साल अॻु हिन ऐवान में हिकु सुवाल उथारियो हो जंहिंजो अॼु ताईं जवाब नाहे मिलियो। केपी में लोहारिन के हथियार फराम किया पे वजन से सरकार के भी हुकूमत के आगाह किया है। वसीला लाखो जमील झांगा पीएमटी समेत 5 गुरु कम कर रहा है जिन खिलाफ पुलिस कार्रवाई कर रही है। सिंध के घरों वजीर जियाउल लज्जाज प्रेस कॉन्फ्रेंस चयई कश्मीर जिले समेत ॿियनि इलाइक़नि में और ताणे आवाज़ ते हेठि 7 ॼणा अगवा थियल आहिनि जिन खे जल्द बाज़ियाब करायो वेंदो। 15 दिसंबर ते घोटकी मां अगवा थियल 14 माण्हुनि खे पुलिस कार्रवाई करे बाज़ियाब करायो। इनाम याफ़्ता लोहारिन खे गिरफ़्तार कयो। पुलिस कार्रवाई में हिस्सो वठंदड़ ऑफिसर्स के लिए सिविल अवार्ड की सिफारिश कई वेंदी। वापारिन जो असां व्हाट्सएप ग्रुप ठाहे छॾियो आहे। ॿाहिरि मुल्क में वेठल लोहारिन ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत के जरिए रेड वारंट जारी कराया आहिनि। आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो त वसीला लाखो ऐं समत काठियो जा रेड वारंट जारी कया आहिनि। ॿियनि लोहारिन जा बि जल्द वारंट जारी थींदा। सिंध सरकार कराची के न रुगो सिंध पर मुल्क के तरक्की याफ्ता ऐं जदीद शहर बणाइण लाइ पुरज़म आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल नाब मेमन चयो आहे त कराची जी तरक्की अवलीन तरजीह आहे ऐं उन मक़सद लाइ हुकूमत ॾींहुं राति कमु करे पई। शहर जे बुनियादी ढांचे तालीम सिहत ऐं ॿियनि अहम शोबनि में वसी पैमाने ते तरक़ियाती कमु जारी आहे। कराची खे हिकु जदीद पायदारी ऐं सभिनी खे शामिल कंदड़ शहर बणाए पियो वञे। कराची के बुनियादी ढांचे के बेहतर बनाइण लाइ 194 अरब रुपयनि जी सीड़पकारी कई वई आहे। मौसीक़ी जी मलका नूरजहां के मदाहन खां विछड़े 25 वरह विया संदसि गीत अॼु बि मदाहन जी दिलनि ते राज कनि था।